एंटी करप्शन घोटकी जी टीम मक़ामी शागिर्दनि जे हक़नि ते धाड़ो हणी ॿाहिरिनि शागिर्दनि खे दाख़िला ॾियण जे इल्ज़ाम हेठि गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो जे प्रिंसिपल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर लियाकत अब्बासी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो जे प्रिंसिपल मुजाहिद शाह पंजाब सां तालुक़ रखंदड़ 112 शागिर्दनि खां पैसा वठी न रुॻो खेनि कॉलेज में दाख़िला ॾिनी पर संदन इम्तिहानी फार्म भरे खेनि सर्टिफिकेट पिणु जारी कया। हुन ॿुधायो त प्रिंसिपल जे अहिड़े अमल सां मक़ामी शागिर्दनि जो हक़ मारिजी वियो, जंहिंजे करे जांच करण बाद संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। यादि रहे त गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो जे प्रिंसिपल मुजाहिद शाह साल 2012 में पंजाब जे 112 शागिर्दनि खां पैसा वठी संदन इम्तिहानी फार्म भरे खेनि स्लिपूं जारी कयूं। अहिड़े मामले जो भांडो फाटण ते संदसि ख़िलाफ़ एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर लियाकत अब्बासी जे फरियाद ते केस दाख़िल करे जांच शुरू कई वई। केस दाख़िल थियण बाद प्रिंसिपल मुजाहिद शाह अदालत मां ज़मानत हासिल करे गिरफ़्तारी खां बची वियो ऐं गुज़िरियल ॾींहुं सखर हाई कोर्ट संदसि ज़मानत रद्द करे छॾी, जंहिंखां पोइ एंटी करप्शन जी टीम खेसि अदालत ॿाहिरां हथ कड़ियूं हणी गिरफ़्तार करे वरितो। जीअं त क्राइम नंबर 4 हाई कोर्ट में पिटीशन जे नतीजे में दाख़िल थियल हुयो, इंक्वायरी बि थियूं हुयूं। उनमें जंहिंमें साईं मुजाहिद अली शाह पंहिंजो हुयो, साईं बर वक़्तु वञी पंहिंजो इंटीरियम बेल वरिती। उन खां पोइ वरी उहा बेल रिजेक्ट थी। असां काफ़ी कोशिशि कयूंसीं त उहो वरी अरेस्ट न थी सघियो। पोइ हाई कोर्ट मां वरी साईं वञी इंटीरियम बेल वरिती। अॼु हाई कोर्ट में फाइनल बेल लाइ लॻल हुयो। आर्गूमेंट असांजा बि थिया, असांजे सरकारी वकील कया ऐं बोर्ड जे वकीलनि बि पंहिंजो जेको रद्द करणु फरमाई पंहिंजी इंटीरियम बेल। पोइ जीअं हाई कोर्ट खां ॿाहिरि निकितो, असां ॿाहिरि हाई कोर्ट जे ॿाहिरां दरवाज़े खां ॿाहिरां असां हिनखे अरेस्ट करे खणी आया आहियूं। या जेको आहे ॿिया जेके बि आहिनि उन्हनि जूं ग़लति जेके बि आहिनि उन सां जेको आहे गुनाह नंबर 4 2021 दाख़िल कयो होसीं, जेको सरकार पारां फरियादी थी मां दाख़िल कयो हुयो। उनमें इहो ॾोह साबित थियो त साईं जेको आहे पंहिंजो 112 कैंडिडेट जेके आउट ऑफ प्रोविंस आहिनि उन्हनि खे पंहिंजो दाख़िलाऊं ॾेई ऐं लोकल माण्हुनि जो हक़ मारण जी कोशिशि कई। HSTV न्यूज़ मीरपुर माथेलो।